नाज़रीन ते अहम ख़बर अवां सां शेयर कंदा आहियूं। शहदादकोट खां शहदादकोट में बल्दियाती चूंडुनि जे सिलसिले जो पहिरियों मरहलो शुरू थी वियो आहे। मकानी खाते जे चूंडुनि में हिसो वठंदड़ उम्मीदवारनि फारम वसूल करे वरिता आहिनि। शहर जे 5 यूनियन काउंसिलनि लाइ 115 जॾहिं त 14 वार्डनि में थींदड़ चूंडुनि में हिसो वठण लाइ 65 उम्मीदवारनि नामज़दगी फारम वसूल किया आहिनि। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा आहियूं। इहा अहम ख़बर अवां सां शहदादकोट खां शेयर करे आहियूं त शहदादकोट में बल्दियाती चूंडुनि जे सिलसिले जो पहिरियों मरहलो शुरू थी वियो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी शहदादकोट के रिपोर्टर सद्दाम सोलंकी असां सां लाइन ते मौजूद है। जी सद्दाम, अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शहदादकोट में बल्दियाती इलेक्शन के हवाले से पहिरें मरहले में फारम वसूल करने जो सिलसिलो शुरू थी वियो है, जैमें उम्मीदवारनि पहिरें ॾींहं ते रेवेन्यू ऑफिस पहुची 5 यूसीस से 115 ॼणनि उम्मीदवारनि फारम वसूल करे चुका आहिनि ऐं शहदादकोट म्यूनिसिपल कमेटी के 14 वार्डन से 65 उम्मीदवारनि ॼणनि वधीक माण्हुनि मुख़्तलिफ़ वार्डन ऐं यूसिन सां फारम वसूल करे इलेक्शन में हिस्से वठण लाइ फारम वसूल किया आहिनि। जॾहिं त शहर के 14 वार्डन तां फारम वसूल कंदड़नि में सियासी, समाजी ऐं सोशल माण्हुनि, अॻोणो काउंसलर अनिल कुमार गिरनारी, एडवोकेट अब्दुल वहीद भट्टी, लियाकत अली सीलरो ऐं दोस्त मोहम्मद सीलरो समेत 65 ॼणनि ARO गुलाम सरवर मंगी खां रेवेन्यू ऑफिस में पहुची शहर के 14 मुख़्तलिफ़ वार्डन तां फारम वसूल किया आहिनि। जॾहिं त 5 यूसिन तां 115 सद्दाम, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, सद्दाम असां खे अपडेट करे रहियो हो।